हाणे तव्हांखे ॿुधायां थो पियो त जेको अॻ में तव्हांखे ॿुधायो त पहिरें घर सां जेका भई मनसूबात आहे उहा तव्हांखे ॿुधाई आहे। उमेदु आहे त तव्हां हुनखे यादि कंदव। हाणे ॿिए घर सां जेका मनसूबात आहे, जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिंजे बि दिलि जो हाल कुझु मालूम करणु चाहियो था पिया, ॿिए सितारा घर जे अंदरि के सितारा आहिनि त उहे जेके आहिनि तव्हांखे ॿुधाइण छा था चाहिनि। छो त सितारनि जो इल्मु जेको आहे न सिर्फ़ु इंडिकेशन ॾींदो आहे, उहो ॻाल्हाईंदो न आहे। अॻिते सम्झणु तव्हांजो कमु आहे त इहो जेकॾहिं सितारो आयो आहे इन बुर्ज जे अंदरि या इन घर जे अंदरि त उनजो मक़सदु छा आहे। जेकॾहिं तव्हांखे मक़सद जी ख़बर न आहे त पोइ तव्हां सिर्फ़ु धोखा हणंदो पिया। जीअं आम फ़क़ीर हणंदा आहिनि, जोगी हणंदा आहिनि, उहो त कमु हुनजो धोखनि जो ई आहे। लेकिन हे परफेक्ट नजूम जो इल्मु परफेक्ट इल्मु आहे, जंहिंमें कूड़ जी तक़रीबन गुंजाइश न आहे, ग़लति न आहे। सो मां तव्हांखे ॿिए जेको आहे जेको खानो आहे उन सां जेका मनसूबात आहे सुवालनि जी उहा मां तव्हांखे ॿुधायां थो। खानो ॿियो जेको आहे न उहो माल सां, मुआज सां, रिज़्क़ सां, रोज़ी सां, नफ़े सां, नुक़सान सां, ख़रीदारी सां, फ़रोख़्त सां, कर्ज़ ॾियण ऐं वठण सां, दवा बीमारी जी करण सां, माल तिजारत जो, खाधो ख़ुराक, फ़क़ीरी शाहूकारी अमीरी, अमानत ऐं ख़यानत, बुख़ुल ऐं सख़ी, मददगार, हासिल इल्म ऐं कीमिया, ग़ाइब जो हाल जाचणु, कब्ज़ो माल जो, माल जी चोरी थी वई आहे या न, कारोबार या कमकार, ज़र पैसो ऐं माल ऐं तिजारत जे नफ़ो ऐं नुक़सान सां तालुक़ु रखे थो। हाणे इहो ॿिए घर सां मनसूबात जेके आहिनि इन्हनि जेके आहिनि सुवालनि जा आहिनि। जेकॾहिं तव्हां इन सुवालनि खे तव्हां यादि करे छॾींदव त हे जेके माना ॿिए घर सां मनसूबात सुवाल आहिनि त इहे तव्हांखे अॻिते हली करे कमु ॾींदा। जेकॾहिं तव्हांखे मनसूबात जी ख़बर न हूंदी त इन ॿिए घर सां तालुक़ु कहिड़े कहिड़े कमकार जो आहे त पोइ तव्हांजो इल्मु नजूम सिखण ई अजायो आहे। इन जे करे तव्हांखे मां ॿारहं बुर्जनि जा घरनि जा जेके आहिनि न उहे हवाल तव्हांखे सेखारींदुसि, ॿुधाईंदुसि। अॻिते सिखो न सिखो तव्हांजी मर्ज़ी आहे। ऐं बाद में तव्हांखे जेकॾहिं को सितारो अची करे पहिरें घर में वेहे थो, ॿिए घर में वेहे थो पियो, टे घर में वेहे थो पियो, त तव्हांखे इहा ख़बर पवंदी त उन घर जे अंदरि उहो चाहे छा थो, करणु छा थो चाहे, उनजो मक़सदु छा आहे, उनजी नज़रात कहिड़ी आहे। जेकॾहिं इहा तव्हां सम्झी वेंदव त पोइ तव्हांखे अॻिते फ़ाइदो। जेकॾहिं तव्हां मनसूबात घरनि जी न सम्झंदव त पोइ इल्मु नजूम बेकार आहे सिखणु। ठीकु आहे, फी अमान अल्लाह।